नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लखपत खां ख़बर ॾींदा हलूं त नवाज़ लीग अॻुवाण परवेज़ रशीद चयो त हुकूमत ख़िलाफ़ अवाम जी कावड़ वधंदी पई वञे, माण्हू रस्तनि ते निकिरी वञनि त नून लीग संदसि तर्जुमान कंदी। इमरान खान IMF जीअं चूंड खां पोइ भारत जी नई सरकार आॾो गोॾा खोड़ींदो। कोट लखपत जेल जे ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ रशीद चयो त नवाज़ शरीफ़ हिकु भेरो न पर 3 भेरा जेल काटे चुको। हिन चयो त नवाज़ शरीफ़ खे हिकु भेरो पीपल्स पार्टी, ॿियो भेरो परवेज़ मुशर्रफ ऐं 3 भेरो इमरान खान जेल में विझी पंहिंजो शौक़ु पूरो कयो आहे। नवाज़ लीग अॻुवाण चयो आहे त नवाज़ शरीफ़ जॾहिं बि मुल्क आयो त खेसि ज़बरदस्ती मुल्क बदर कयो वियो आहे। हिन चयो आहे त शहबाज शरीफ़ बि जेल खां नथो डिॼे ऐं न ई हिन वतन वापसि अचण खां कॾहिं लेवायो आहे। जेके माण्हू शहबाज शरीफ़ बाबति अफ़वाहूं पकिड़े रहिया आहिनि, उहे अफ़वाह कॾहिं बि सच साबित न थींदी। परवेज़ रशीद चयो आहे जेको माण्हू मुल्क जे अवाम जे लाइ कमु कंदो उन खे सज़ा मिलंदी ऐं जेको नाकाम हूंदो उन खे इनाम मिलंदो। हिन चयो त इमरान खान जो बहितर मिसाल है, जी मुल्क जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सौदेबाज़ी कई ऐं मालियाती इदारनि खे वेकिरो कयो, इन खे इनाम तौरु वज़ीर आज़म बणायो। परवेज़ रशीद चयो त भारतीय चूंड खां अॻु जीअं IMF आॾो सरेंडर कयो वेंदो, तीअं इमरान खान भारत चूंड खां पोइ भारत हुकूमत आॾो गोॾा खोलण वारो। हिन चयो त इमरान खान जी हुकूमत खे रुगो 9 महीना थियनि, 5 साल मुश्किल आहे। मुस्लिम लीग नून जी क़यादत नवाज़ शरीफ़ वटि आहे, मरियम या हमज़ा वटि न आहे। हिन चयो त परवेज़ रशीद समेत हर अॻुवाण पार्टी जो कारकुन आहे, हुननि जो लीडर नवाज़ शरीफ़ आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।